नओं मॉनसून सिस्टम सिंध खे मुतासिर करण लाइ तयार। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो चवणु आहे त विच हिंदुस्तान में मॉनसून सिस्टम सिंध खे मुतासिर करे सघे थो, जंहिं नतीजे में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 24 ऐं 25 अगस्त ते तेज़ बरसाति पवण जा इम्कान आहिनि। सरदार सरफराज़ जो चवणु आहे त सख़्त लो प्रेशर विच हिंदुस्तान में डिप्रेशन जी सूरत में मौजूदु आहे, जेको भारतीय रियासत राजस्थान ॾांहुं वधी रहियो आहे। सुभाणे मंझंदि खां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि जी शुरूआति थी सघे थी। सिस्टम थरपारकर खां दाख़िल थिए या विचोली सिंध खां ॿिन्ही सूरतुनि में बरसाति जा इम्कान रहंदा। मीरपुर ख़ासि डिवीज़न, उमरकोट, थरपारकर, सामारो, कुंडरी ऐं आसपास बरसाति जा इम्कान आहिनि। जॾहिं त लाड़ सिंध, बदीन, ठठो, मातली, तलहार, सिजावल में बि बरसाति जा इम्कान आहिनि। विचोली सिंध, नवाबशाह, सांगड़, उत्तर सिंध में लाड़काणो, सखर डिवीज़न में बि बरसाति जा इम्कान आहिनि। जॾहिं त दादू, जोही, सेवण समेत कराची, हैदराबाद डिवीज़नुनि, डड्डो, अलहयार में बि बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि ऐं सिंध अंदरि मौजूदु बरसाती सिस्टम ऐं ईंदड़ सिस्टम मिलण करे तेज़ बरसाति सबबि वधीक इलाइक़ा मुतासिर थी सघनि था।